जो सॼी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो, अहिड़ी तरह पाकिस्तान जो पसमानदा इलाइक़ो थरपारकर हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मिठी जी महूपाड़ो जेका कॉलोनी आहे उनमें। हिते जेके लोहार ऐं मेघवाड़ जेके तमामु ग़रीब ऐं मज़दूर माण्हू आहिनि, हिननि खे इहा ख़बर बि कोन्हे त जेको मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो या न। ऐं हीअ जेके लोहार ऐं ग़रीब ऐं मज़दूर जेके माण्हू आहिनि, लॉकडाउन सबबु ऐं हिन रमज़ान जे भलारे महीने में बि जेके हीअ बुखूं कटण ते मजबूर आहिनि, हिननि जी कंहिं चूंडियल नुमाइंदे तोड़े ज़िले इंतज़ामिया मदद न आहे की पुछा असारी करे कोन था, असां ग़रीब माण्हू पुछे कोन था, घर में कहीं ॾिनो कोन है जो भुख मरीन था। असीं गरीब माण्हू आहियूं, अदा मज़ूरी करण वारा माण्हू आहियूं, तगारी तारीख़ विझी कंदा आहियूं, हिन बंदि करे ॿार बच्चा आपरा सॼा बीठा आहियूं, पण असां का शइ कोन थी मिले। असीं गरीब माण्हू आहियूं, किलो कमाइण अटे वारा उहो पाण मज़ूरी भाई तगारी वारा उहो त बेसे रहिया आहिनि। असीं त गरीब माण्हू त को त कंहिं निकिरे छो करे सघे, निकिरे त लठी हाणे वठो वठि लॻी पई, गरीब माण्हू किथां लिया। त मज़दूरनि जो बि को आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, पर हिन जा जेके नंढा नंढा ॿार आहिनि उहे बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। तव्हां हिननि मिस्किन माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो चवणु त असांजी जेका मदद कई वञे त असांजा जेके बचा आहिनि घटि में घटि उहा बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी खां बची सघनि। कैमरामैन अनिल राजाणी सां गॾु अतार रहमान जूण जो सिंध TV न्यूज़ मिठी थरपारकर।